अदी मुरादी तूं भी वॾी आड़ी काप माई आई दे ख़बर या साले वारी छोरी भॼी वई या अदा मुंहिंजी ज़बान न खोल रहा है जेकर आऊं पुछंदुसि न त साले मूं ते लठ खणी ईंदो सही ॻाल्हि इहा आहे त बसि छोरी जा प्रकार सही न आहिनि अदी मुरादी शक मूंखे पहिरियों ई बि हुयो त छोरीअ ॾिनो आहे पेरनि ते ज़ोर पर हाणे पक थी वई सुड़ी अदा असांजो छा वञे या सदोरी ॼाणे साले ॼाणे असांजो छा सच थी चई माई सच हूअं बि खून खतूरी लिकण जहिड़ो न आहे ॻाल्हि त हिकिड़े ॾींहुं ज़ाहिर थींदी न इहो साले ऐं तगियो केॾा बि खणी ॻाल्हियुनि खे वट ॾियनि न पर ॻाल्हि लिकंदी कान ऐं मासी मुरादी बि त चुप करे वेहे न बसि ॾे अदा आऊं कूड़ ॻाल्हायां कोन ऐं वरी सच खे लिकायां बि कोन छो लिकायां सच सच अदी मुरादी सच त उहो ई बि कोन लिकंदो आहे अदा हाणे हिकिड़ो कमु कर ए गोहर आहे न गोहर उन वटि वञ ओहो तोखां का ॻाल्हि लिकाईंदो बि कोन्हे सभु तोखे सच ॿुधाईंदो उन खां त वञी पुछ न ठीकु आहे अदी पोइ मां वञा थो गोहर ॾे अदी हाणे मूंखां वधीक बर्दाश्त नथो थिए ज़मीन जे मामले में तूं विच में न अच इहो कमु असां मर्दनि जो औरतुनि जो न अदा मूं बस कई ही ज़मीनूं ऐं मिल्कियत तव्हांखे ई आई मूंखे त रुगो ॿिनि वेलनि जी मानी ॾियो मुंहिंजे लाइ इहा ई खोड़ आहे अदी तूं असांजी वॾी आहे तुंहिंजे लाइ लख इज़तूं आहिनि तूं असांजे राज जी राणी आहे हेलो केर छो फोन कई अथई छा नादिर ज़ख्मी आहे कीअं थियो नादिर ज़ख्मी तूं ॿुधाए छो नथो त आख़िर नादिर ज़ख्मी थियो कीअं ठीकु आहे अदा आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे छा थियो आहे नादिर खे ॿुधाई छो न तो लिकाई छो थो पियो अदी नादिर ज़ख्मी थी पियो आहे ऐं तव्हांखे बि मूंसां गॾु हलणो पवंदो अस्पताल अचो था हलो हा अदा हलो डॉक्टर साहब नादिर जी हाणे तबियत कीअं आहे नादिर जी हालत ठीकु न आहे जेसीं ताईं होश में नथो अचे तेसीं असां कुझु नथा अची सघूं डॉक्टर साहब केसीं ताईं होश में अची सघे थो दुआ कयो वधीक कुझु बि नथा अची सघूं डॉक्टर साहब जेकॾहिं ॿी के अस्पताल में इलाज मुमकिन आहे त असां उते बि वञण लाइ तयारु आहियूं मुंहिंजो मतिलबु आहे त मुल्क जी कंहिं बि अस्पताल में त पोइ हिनखे कराची खणाए वञो थी सघे थो त हिन में वधीक इम्प्रूवमेंट अची वञे हा डॉक्टर साहब असां कराची वेंदासीं त पोइ मुंहिंजो तजुर्बो बि इहो ई थो चवे त मरीज़ जी हालत बि साॻी रहंदी ठीकु आहे डॉक्टर साहब जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजो तजुर्बो इहो ई थो चए त पोइ हिन जो इलाज तव्हां ई कयो सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो